बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। कुछ माण्हू पैसो कमाईंदा आहिनि, चवंदा आहिनि त सुकून हासिलु कयूं। कुझु माण्हू सुकून माणींदा आहिनि, पैसे ॾे उन्हनि जो ध्यानु न आयो हूंदो। हिकिड़ो मछेरो हुयो जेको समुंड में मच्छी मारींदो हुयो। उनजी नंढी हिकिड़ी ॿेड़ी हुई। उहो ॿेड़ीअ ते मच्छी मारे साइड ते वेही पंहिंजी ॿेड़ीअ जे मथां ई सिगरेट पी रहियो हुयो त हिकिड़ो वॾो ज़मीनदार शख़्स आयो। उन खां पुछियो, छो ख़ामोश वेठो आहीं? उन चयो, मच्छी त हणी छॾी आहे, बसि हाणे उहो ॼार में पई आहे, बसि कढंदुसि त पोइ। चए थो, तूं एॾो टाइम ज़ाया कयूं वेठो आहीं त महिनत कर, अञा ॿी मच्छी पकड़। उन चयो, ॿी मच्छी जॾहिं पकड़ींदुसि छा थींदो? चवंदो, बाबा मच्छी तो वटि जाम थींदी, बाज़ारि वञी खपाईंदे त तोखे वधीक पैसा मिलंदा। हुन चयो, वधीक जॾहिं पैसा मिलंदा त छा थींदो? हुन चयो, तोखे वधीक पैसा हूंदा त तूं वॾी ॿेड़ी ख़रीद कंदे। हुन चयो, मां वॾी ॿेड़ी ख़रीद करे छा कंदुसि? हुन चयो, वॾी ॿेड़ी तूं ख़रीद कंदे त माना विच समुंड में वञी तो वॾो ॼार ख़रीद कंदे ऐं वॾी मच्छी तो मारे सघंदे, ऐं थी सघे थो त तो वटि जनरेटर वारा जहाज़ हुजनि ऐं ॿेड़ी वॾी हुजे, 5-5 ॿेड़ियूं हुजनि। चई, पोइ छा थींदो? हू थो पुछेसि, चई, पोइ छा थींदो? चई, पोइ वेही सुकून सां सिगरेट पीजांइ। पैसो जॾहिं तो वटि अची वेंदो न, पोइ ईअं सुकून कजांइ। हुन चयो, यार वॾी ॻाल्हि ॿुधाई, एॾी महिनत खां पोइ बि मां वेही सुकून कयां त हाणे वेठो सिगरेट पीआं थो, मूंखे त वधीक सुकून ई सुकून आहे न। हाणे मां छा थो कयां? हाणे त सुकून में आहियां। काफ़ी माण्हू जेके आहिनि पंहिंजी ज़िंदगी खे इंजॉय कंदा आहिनि। हुननि खे ख़बर आहे त ख़ाली हथ आया आहियूं, ख़ाली हथ वेंदासीं, ऐं ओतिरो ई कमायूं था जेको पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुशि आहियूं, हिलाल कमायूं था, पंहिंजे बचनि खे हिलाल खारायूं था, ऐं वधीक अॻिते पुछाणो बि उहो ई थींदो जेको कमायोसीं। काफ़ी माण्हू त पैसनि कमाइण जे चकर में अलाह खे नौज़बिल्ला विसारे था वेहनि, गुनाहनि खे विसारे था वेहनि त असां कहिड़ो गुनाह था कयूं, कहिड़ो सवाबु था कयूं, बसि पैसो कमाइणो आहे। उहे चवंदा आहिनि त सामान 100 बरस का पल की ख़बर नहीं। कंहिं शख़्स खे पंहिंजे पल जी ख़बर बि कोन्हे त अगरि पकी मानी बि चवंदा आहिनि या नसीब, मानी जेका पचे थी त उहो बि उनजे लाइ नसीब थिए अलाए न। इंसानु कॾहिं बि मरी सघे थो, ऐं महिनत एतिरी थो करे जीअं न अॻिते को रिश्वत ॾियणो हुजे, अॻिते का इल्माड़ी हुजे, अॻिते पैसनि जी का ज़रूरत हुजे। औलाद खे अहिड़ो पैसो खाराए, अहिड़ो ऐश कराए जेको उन्हनि खे पीउ माउ जे रिश्तनि जो क़दुरु ई ख़बर न पए। डॉक्टर जे बजाए वकील खे वठी अचे त ॾिसां त मुंहिंजो हिसो केतिरो थो अचे। पैसो बि उहो कम जो जंहिं में रिश्तनि जो अहसासु हुजे, मिटनि माइटनि जो अहसासु हुजे, पंहिंजनि जो अहसासु हुजे, इंसानियत जो अहसासु हुजे, कंहिं ग़रीब मज़लूम जो अहसासु हुजे, पाड़े वारे जो अहसासु हुजे, अलाह जे ख़लक़ियल मख़लूक़ जो अहसासु हुजे। उनखे अहसासु हुजे पैसो बि उहो कम जो। हेॾी महांगाई में बि ग़रीब चवे थो त अॼु मां वेलो खाधो, सुभाणे यार नसीब ॾींदो मुंहिंजो मौला। ऐं ज़मीनदार खे सभु कुझु मौजूदु आहे, उनजी भाग दौड़ खुटे कोन थी त माना मां जल्दी कयां, अञा कुझु ठाहे वठां। जंहिंजो बि अलाह ते आसरो आहे, जंहिंजो बि उन ते भरोसो आहे, तव्हां यकीन कयो उहो कामयाबु आहे, उहो कॾहिं बि बुख न मरंदो। अलाह ते हमेशह भरोसो रखो। मिल्कियत बि ओतिरी ठाहियो जीअं औलाद तव्हांजो ख़ुशि हुजे, औलाद हिलाल कमाए, हिलाल खाइनि, हिलाल जे पैसनि मां तालीम हासिलु कनि। उन्हनि खे पीउ माउ जे लाइ अहसासु हूंदो, उन्हनि खे ख़बर हूंदी त असांजे पीउ जेको कमायो उहो हिलाल मां कमाई। हिलाल खाईंदा त वरी हिलाल हू कमाईंदा। पीउ मां ॾिसंदा त पीउ असांजो हराम थो कमाए त औलाद खे बि उहो ई हासिलु थींदो। ॾिसो, असां औलाद खे कुझु लफ़्ज़ ॿुधाईंदा आहियूं, ॿुधाइण सां औलाद न सिखंदो आहे। असां जेको कंदा आहियूं औलाद उहो ॾिसी उहो सिखंदो आहे। असांजे किरदार खे ॾिसी औलाद ओड़ो ई किरदारु रखंदो आहे। पैसो उहो कमायो जंहिंमें सुकून हुजे, तव्हांजी औलाद मुतमइन हुजे, तव्हां मुतमइन हुजे, तव्हांजी फैमिली, तव्हांजो ओड़ो पाड़ो तव्हां मां मुतमइन हुजे। सुभाणे तव्हां ते को आङुर न खणे त भेण हीउ को हराम जो पैसो ठाहे ठाहे थी त कीअं विया आहिनि। ख़ुदा न ख़ासा को माण्हू बीमार थो थिए पैसे और माण्हू चवंदो, बाबा हराम खाई खाई अलाए कंहिंजा पारा था अथसि, पिटूं पारा था खाई वियसि। को शख़्स अगरि बीमार थींदो आहे, तड़पंदो आहे, उहो तकलीफ़ुनि में हूंदो आहे त माण्हू उन ते आङुर खणंदा आहिनि। ॾिसे थो हिनखे फिलाणनि जूं पिटूं थियूं विढ़नि, फिलाणे जो किरदारु भलो न हो, फिलाणे सां नाजाइज़ी कयूं, उहे हिनखे पारा था आहिनि। ऐं अहिड़ी तकलीफ़ वरी पाण में अचे थी त पोइ पंहिंजे लाइ लफ़्ज़ हूंदा आहिनि त मां आज़माइशनि में आहियां। ऐं ज़बान बि उहा हलायो जेको सचो हुजे। अगरि हुनखे कंहिंजा पाराता आहिनि, उहो बीमार आहे, उनखे कंहिंजूं पिटूं आहिनि, त
त उहे तकलीफ़ूं वरी पाण ॾे अचनि त पंहिंजे लाइ बि सचु ॻाल्हायो त मां बि त कंहिंखे तकलीफ़ त न आहे ॾिनी जो मां अॼु हिननि तकलीफ़ुनि में मुब्तला आहियां। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह ने क़बाल।